अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खातमन नबीय्यीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व अत्बाइहि अजमईन इला यौमिद्दीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह। सदक़ल्लाहु व मौलानाल अज़ीम। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दिल मोहब्बत से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मोहतरम मुअज़्ज़िज़ दोस्तों, खालिक कायनात अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां ऐं असांजी हिदायत जे लाइ ॿ शयूं मोकिलियूं। हिकिड़ी जो नालो आहे कलामुल्लाह, जेका क़ुरान पाक जे सूरत में तव्हां असां वटि मौजूदु आहे। ॿी शइ जो नालो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह, जंहिं ते अल्लाह साईं पंहिंजो कलाम नाज़ुल फ़रमायो तव्हां ऐं असांजे लाइ रहमत, बरकत, हिदायत। अल्लाह साईं इन लाइ इहे ॿ शयूं मोकिलियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला जे उन कलाम क़ुरान जंहिंखे इंसानी दस्तूर, इंसानी कानून चई सघूं था, इंसान जे ज़िंदगी गुज़ारण जो रस्तो चई सघूं था, अल्लाह जे नबी उन दस्तूर, उन रस्ते जी असांखे सुञाण कराई त ज़िंदगी अल्लाह जे कानून मुताबिक़ कीअं गुज़ारियूं, अल्लाह जे दस्तूर मुताबिक़ कीअं गुज़ारियूं, अल्लाह जे ॾसियल रस्ते मुताबिक़ ज़िंदगी कीअं गुज़ारियूं। अल्लाह जे नबी असांखे उहा सुञाण कराई। हाणे उन रस्ते खे छॾियूं, अल्लाह जे नबी जे ॾसियल तरीक़े खे छॾियूं, ज़िंदगी बि तबाह, क़बर में बि अज़ाब, आख़िरत में बि अज़ाब। अल्लाह जे नबी फरमायो, लोह खे कट ज़िंग थींदी आहे, उन जे ख़त्म करण जे लाइ कुछ वसाइल तरीक़ा इस्तेमाल कबा आहिनि। इंसान जे दिल में भी ज़िंग थींदी आहे, इंसान जे दिल खे भी कट वठंदी आहे। उहा तॾहिं वठंदी आहे जॾहिं इंसान अल्लाह जे कलाम क़ुरान ऐं रसूलुल्लाह जे तरीक़े खां ॿाहिरि वेंदो। दिल ख़राब थी वई, दिल खे कट वरतो। पोइ सहाबी हिकिड़े अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, पोइ माण्हू जी दिल जी कट कीअं लाहियूं? लोह जी कट त पाणी सां लहूं, कंहिं शइ सां साफ़ कयूं त कट लहे, माण्हू जी दिल जी कट कीअं लहे? अल्लाह जे नबी फरमायो त इंसान जे दिल जी ज़िंग ऐं कट जेका ख़त्म थींदी, उहो हिन क़ुरान जे तिलावत सां ऐं क़ुरान वारे ॾसियल रस्ते ते हलण सां ज़िंग ख़त्म थी। अब हाणे ॻाल्हि सम्झो न, तव्हां सभु अॼु वाइदो कयो त क़ुरान जे ॾसियल रस्ते ते हलंदासीं। क़ुरान अल्लाह जे दीन ऐं रसूलुल्लाह जे सीरत तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारींदासीं। पोइ जे क़ुरान सां सच्ची वफ़ादारी कयो त क़ुरान हिते भी कमु ॾींदो, क़बर में भी कमु ॾींदो, आख़िरत में भी कमु ॾींदो। अब क़ुरान सां साथ ॾींदो न? क़ुरान सां साथ ॾींदो न? पर ॻाल्हि
असांखे तव्हांजी सम्झ में नथी अचे। मौलविन सां वाइदो स्टेज ते क़ुरान जे साम्हूं थींदो आहे त क़ुरान सां साथ ॾींदासीं, क़ुरान जी इज़त बि कंदा हूं, ज़ाहिर में त कंदा हूं, सीने ते चपन ते बग़ैर वुज़ू जे हथ नथा लायूं, पर उहो वक़्तु अचे थो त पोइ क़ुरान असां खां विसरी थो वञे, क़ुरान विसरी थो वञे। मां हिकिड़ी मिसाल ॾींदो आहियां त पुराणे ज़माने में पीर मुर्शिद मुरीदन खां ॾन वठण ईंदा हुआ। पोइ उन ज़माने में गाॾियूं न हूं, घोड़ा हुआ। मुर्शिद जो घोड़ो मुरीद जे फसल में चरे पियो। चणे जो फसल अक्सर घोड़ो इस्तेमालु कंदो आहे, खाईंदो आहे चणो। पोइ घोड़ो जो चणा पियो खाए त मुरीद जी बि दिलि सड़े पई। को बरोचो अलाए ॾाढो मुड़सो डंडो खणी वियो, घोड़े खे कढे। हाणे चवेसि छा थो चए, आहे मुर्शिद पर घोड़ो ॿाहिरि कढ। पोइ इहो सिंधी में पहाको बि मशहूरु आहे, चए आहे मुर्शिद पर घोड़ो ॿाहिरि कढ। असां दिलि में चऊं था त आहे क़ुरान, क़ुरान जे मथां सिर वञे, क़ुरान सीने ते, क़ुरान चपन ते, पर जॾहिं उहो टकराव जो वक़्तु ईंदो आहे त हाणे असां उन मुरीद वारी ॻाल्हि कंदा आहियूं त आहे क़ुरान पर वोट भोतार जो, आहे चे मुर्शिद पर घोड़ो ॿाहिरि कढ, आहे क़ुरान पर वोट भोतार जो। अब जे क़ुरान सां सच्चा थी हिते सबूत ॾींदो, पोइ ॿुधो त क़ुरान जी वरी वफ़ादारी केतिरी आहे। हिकिड़े ॾींहुं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उमर उहो सहाबी आहे, उहो बहादुर, उहो दिलेर, उहो पहलवान। नबी साईं फरमायो त जंहिं गली सां उमर ईंदो आहे शैतान उन जे भउ खां उहो रस्तो छॾे वेंदो आहे। ऐं हाणे बि मौलवी चवंदा आहिनि, किताबनि में लिखंदा आहिनि त जंहिंखे शैतान विसविसा विझे, जंहिंखे शैतान निंड में अची विसविसा विझे, उहो दिलि ते उमर जो नालो 3 दफ़ा लिखो त शैतान उन नाले खां भॼी वेंदो। पोइ हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां अल्लाह जो नबी पुछे थो, उमर तूं त एॾो बहादुर आहीं, क़बर में अकेलो हूंदे हिसाब किताब ॾींदे, छा उते बि तुंहिंजी दिलेरी कम ईंदी? हज़रत उमर अर्ज़ थो करे, अल्लाह जा हबीब भला क़बर में क़ुरान गॾु हूंदो? अल्लाह जे नबी फरमाइस त उमर क़बर में तोसां क़ुरान गॾु हूंदो। अब क़ुरान कंहिंसां गॾु हूंदो? जेको हिते क़ुरान सां गॾु हूंदो। अल्लाह जे नबी खे हज़रत उमर थो फरमाए, साईं मुंहिंजा जे क़ुरान क़बर में मां गॾा मलाइकनि सां क़बर में बि मुक़ाबलो कंदुसि। ऐं ॿी हदीस आहे, हदीस में अचे थो त हज़रत उमर खां जॾहिं मलाइक पुछंदा न तुंहिंजो रब केरु आहे, जवाब ॾेई वरी हज़रत उमर उन्हनि खां पुछंदो तव्हां ॿुधायो त तव्हांजो रब केरु आहे। मन वाकई मुक़ाबलो थींदो। वरी ॿियो सुवाल, अल्लाह जो नबी थो फरमाए, उमर तुंहिंजी क़बर ऐं जन्नत जो दर इन्हनि जी मंज़िल परे आहे, कीअं जल्दी तूं क़बर खां निकिरी जन्नत में वेंदे? वरी हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ थो करे, अल्लाह जा हबीब भला उन वक़्त में बि क़ुरान गॾु हूंदो? अल्लाह जो नबी थो फरमाइस त उमर क़ुरान तोसां उन वक़्त में बि गॾु हूंदो। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जवाब ॾिठो, मुंहिंजा साईं जे क़ुरान उन वक़्त में बि मासां गॾा, मुंहिंजो हिकु पेर क़बर में, ॿियो पेर जन्नत जे दर ते। अब तव्हां बि चाहियो था न, इहा शइ चाहियो था न, पोइ अॼु वाइदो कयो त असां बि क़ुरान सां पूरा वफ़ादार थींदासीं। असां क़ुरान जे कानून निज़ाम जे लाइ जमियत उलमा इस्लाम सां साथ ॾींदासीं। हाणे आख़िरी मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़ी शइ, तव्हां असां वटि मशहूरु आहे त हे मौलवी जेके हिन हे सियासत कनि था, हिननि जो मक़सदु कुर्सी, बादशाही, हुकूमत, खज़ानो, पोइ असां उन्हनि खां नफ़रत कयूं था। हाणे सादी सवली सिंधी में मां अर्ज़ु कयां त सोना तव्हांजी ॻाल्हि असांजी ॻाल्हि हिकिड़ी आहे। चक इलाइक़ो आहे, शहर आहे, तव्हां सभु वाक़िफ़ हो न। तव्हां खां मां पुछां थो, अब हिते बदअमनी थिए,
होटल ते राग टेलीविजन VCR सब शइ हले थी न, पर ॾिसो त होटल जो मालिक होटल ते क़ुरान बि रखंदो आहे। अब रखंदो आहे न, छो थो रखे? इन करे रखे थो त मता चोर चोरी करे वञे। ॿाराड़ी में चोरी घणी थींदी आहे, जंग में सारन जे फेड़े ते क़ुरान रखियो आहे। अब छो थो रखे क़ुरान? मत चोरी थी वञे। मच्छी जी खड्डा, मच्छी जो फार्म आहे न बा, क़ुरान शरीफ़ बबुर में ॿधियल आहे। बरसात भी पए, पखी भी वेहे विठल आहे, मिट्टी भी पए, हवा में कख भी पवन, पर इहो क़ुरान तव्हां वञी होटल में रखो, मच्छी जी खॾ ते रखो, क़ुरान तूं खणी सारन जे फेड़े ते रखे, पर तुंहिंजी नियत आहे त मुंहिंजे लाइ अमुन भी थिए, मुंहिंजी शइ में बरकत भी पवे। हे जमीयत उलमा इस्लाम जा बुजुर्ग चवन था, सोना असां भी इहा ई ॻाल्हि तो वारी क्यों था, पर तुंहिंजो तरीक़ो ग़लति आहे, तूं क़ुरान झंग में रखियो आहे। असां सां अच गॾु थी इहो क़ुरान खणी असेंबली में रखूं त पूरे मुल्क जी हिफ़ाज़त थी। असांजी सियासत ई आहे, असांजो मक़सद इहो। अल्लाह का दुआ है, अल्लाह साईं तव्हां असांखे पूरी ज़िंदगी क़ुरान जो ताबेदार बनाए। अल्लाह साईं हक़ वारन जी जमात सां रहण जी तौफ़ीक़ अता फरमाए, बिनी जहानन जो भलायूं नसीब फरमाए, बिनी जहानन जे मुसीबतन ऐं तकलीफ़ुनि खां बचाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।